असांजे इलाही महिरबाननि खे इहा ॻाल्हि विसरी वई हुजे ऐं जेकॾहिं मूंखां ग़लती थिए थी त नोट कयो था पर जेकॾहिं अव्हां खां का ग़लती थिए थी त आउं बि अव्हांखे हुनजो अहसासु ज़रूरु ॾियारींदसि त लफ़्ज़ यादि जेको आहे सो हली चुको आहे ऐं इन हवाले सां यादि खे त तव्हां छॾियो बाक़ी हिन में वञी ॿ अखर ई बचिया हुआ जिन मां अव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ चूंड करिणो हो सो असां जेको लफ़्ज़ हिन में चूंड करे अव्हांजा ख़त जेके असांखे अॼु ॾींहं ताईं मौसूलु थिया आहिनि मिलिया आहिनि उन्हनि खे शामिलु कंदासीं बाक़ी जेके ख़त पंध में आहिनि से थी सघे थो त जेसि ताईं मूं ताईं पहुचनि वरी ईंदड़ हफ़्ते इनशा जेकॾहिं टाइम मिलियो त उन्हनि खे शामिलु कंदासीं सही मुंतख़िब ऐं चूंडियल लफ़्ज़ आहे अॼोके सिलसिले इंतिख़ाब जो साथ जी हाँ साथ लफ़्ज़ आहे ऐं साथ लफ़्ज़ सां जेके ख़त असांखे मिलिया आहिनि उन्हनि खे असीं अव्हांजी समात में नज़र कंदासीं ऐं हिकिड़ी ॿी गुज़ारिश बि अव्हांखे करणी आहे त अव्हां जॾहिं पंहिंजा ख़त असांखे लिखी मोकिलियो था त जेकॾहिं जल्द लिखी मोकिलींदा वक़्ताइता ख़त असांखे मिलंदा वक़्त ते मिलंदा त असीं यकीनन उन्हनि ख़तनि खे न रुॻो शामिलु कंदासीं पर उन्हनि खे महफ़ूज़ बसी रखंदा आहियूं जेके पहिरीं मिली वेंदा आहिनि असांखे ख़त बाक़ी जेके पोइ था मिलनि त पोइ मसइलो त पंहिंजी जॻह ते बहिरान थिए थो ऐं हीउ ख़त असांखे लिखियो आहे ग़ुलाम अली थेबो लियाकत अली थेबो मुदसिर अली थेबो नूर मोहम्मद थेबो हिन जो ॻोठु आहे मोहम्मद उस्मान थेबो लॻ झुॾे खां सही अखर असांखे चूंडे ख़त लिखियो दरगाह राज़ी शाह लकियारी खां सैयद अली नवाज़ शाह सैयद सिकंदर अली शाह ऐं सैयद अली ॾिनो शाह दरगाह सफ़ी जाम दातार खां उस्ताद मोहम्मद आलम बिस्तरो एजाज़ आलम बिस्तरो इम्तियाज़ आलम बिस्तरो साथ लफ़्ज़ चूंड करे असांखे ख़त लिखियो ॻोठ मोहम्मद करीम बोज़दार खां मोहम्मद दमाद बोज़दार मोहम्मद करीम बोज़दार ऐं मोहम्मद ख़ान बोज़दार लफ़्ज़ साथ चूंडे असांखे ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान तालपुर खां मीर अलहयार ख़ान तालपुर जो ख़त मिलियो आहे त तव्हां लिखियो आहे त तव्हां उहे झलक उहा छो था ॿुधायो जंहिंमें हलियल लफ़्ज़ यादि हुयो ॾिसो तव्हांखे हुयो पर तव्हां तॾहिं पाण बि ख़त जेको लिखियो हुन में लफ़्ज़ यादि लिखी मोकिलियो हुयो ऐं तव्हांखे जॾहिं ख़बर हुई त इहो लफ़्ज़ हलियल आहे अॼु आऊं इहो बि अव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेके लफ़्ज़ हलियल आहिनि उहे बि अव्हांखे नोट कराईंदसि तव्हां पाण वटि लिखी रखो ऐं जेको लफ़्ज़ वरी हले थो हुनखे नोट कंदा वञो पंहिंजी डायरी में या कंहिं कॉपी में तव्हां पंहिंजी पेंसिल ऐं पेन या कॉपी वग़ैरह संभाले रखो थोरी देरि खां पोइ अव्हांखे ज़रूरु उहे अखर जेके हली चुका आहिनि सिलसिले इंतिख़ाब में नोट कराईंदसि ख़त असांखे ॻोठ रईस लीमो ख़ान लकारी खे वेझो आहे मीरपुर ख़ासि जे ख़त लिखियो रहीम बख़्श ऐं इरशाद लकारी ऐं रेहान लकारी हीउ ख़त असांखे मिलियो आहे मीर जो ॻोठु मीरपुर ख़ासि खां हाफ़िज़ मोहम्मद ज़मान मंगणहार जो ॻोठ सुहारो ख़ान जत खां पोड़ो ख़ान जत सही लफ़्ज़ असांखे चूंड करे ॻोठ अब्दुल्ला लुटर बदीन खां वफ़ा मोहम्मद साले लुटर ऐं नूर मोहम्मद लुटर जो ख़त मिलियो आहे ॿिए शहर बेराणी खां मौला बख़्श मरी ख़त लिखी मोकिलियो दरगाह सैयद तिला शाह खां फ़क़ीर गुल मोहम्मद चांडियो शहज़ादो फुरकान चांडियो ऐं रहमान गुल चांडियो फुलरियूं खां अहमद ख़ान मरी बलोच हीउ ख़त असांखे शहर भिरिया खां आजिज़ अमानुल्ला विस्तरी जो मिलियो आहे ऐं नौशरो फ़िरोज़ खां मीर हसन महर आजिज़ गुल हसन महर फ़िरोज़ गुल महर ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा महर जो मिलियो आहे शहर झुॾे खां भाई ख़ान टालपुर हाकिम नवाज़ टालपुर मुख़्तियार अली मेमुण ऐं अता महराण सही लफ़्ज़ शहर हथोंगे खां क़ाइम मल भील ऐं जमाल मल भील मोकिलियो आहे काछे भट गुल मोहम्मद खां जावेद जब्बार लकारी फवाद अली लकारी ऐं जवाद अली लकारी जो ख़त मिलियो आहे रियाज़ कॉलोनी नौशरो फ़िरोज़ खां शादशाह मोहम्मद डायरी आजिज़ गुल हसन महर ऐं शान फ़क़ीर डायरी सांगे फरे खां मोहम्मद सुमार मेमुण ऐं नंढड़ी आहे हिननि जी सवेरा मेमुण ऐं सुमार मेमुण बेगरा मोरी खां मास्तर बि ॾिनो समो रशीद अहमद समो शकील अहमद समो ऐं शाहिद अली समो शहर झुंगशाही खां मीर आशिक़ लतीफ़ बिरोई जो ख़त मिलियो आहे शहर दड़े खां मोहम्मद साले कच्छी ऐं हाजी ख़ान चौहान सांगई फरे खां मोहम्मद अज़ीम ख़ासकेली जो ख़त मिलियो ॻोठ बख़्श अली गिशकोरी खां वफ़ा ज़फ़र अली गिशकोरी ऐं हिननि जी नंढड़ो आहे अला ॾिनो गिशकोरी शहर कंबर अली ख़ान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग ऐं हाजी शकील रमज़ान गोपांग ऐं हिकिड़ो ॿियो बि नालो लिखियलु आहे आबिद हुसैन गोपांग
गुलाम मुस्तफ़ा जमाली शहर 60 मील का ऐं मोहम्मद मलूक जमाली पिननि सां गॾु आहे। ॻोठ सैयद आकिल शाह खां ताराचंद भील ऐं फौजेश कुमार। ॻोठ सन्याणी लाखेर लॻ ख़ैरपुर नाथन शाह खां अली अहमद लाखेर शोएब अहमद लाखेर जुनेद अहमद लाखेर ऐं तारिक अली लाखेर जो ख़त मिलियो। हीउ ख़त असांखे लिखियो आहे पांधे मोड़ फुलरियूं खां सोढो ख़ान मरी। ॻोठ काचीपट गुल मोहम्मद खां जावेद जवाहर लखारी फवाद अली लखारी ऐं जवाद अली लखारी। ऐं ॻोठ मलिक शाह नवाज़ लॻ कोटड़ी खां वफ़ा ताज मोहम्मद ख़ास खैली मोहम्मद सावण ख़ास खैली हकीम ख़ान रिंद ऐं तालिब हुसैन लाशहरी लक्ष्मण कोहली। दरगाह शहीद जमाल शाह खां फ़कीर नज़ीर हुसैन ऐं हैदरी जो ख़त असांखे मिलियो। मीरपुर बठोरे खां तबसुम सैफुल्ला खत्री सागर सोहेल अहमद खत्री उज़ैर अहमद खत्री मोहम्मद हुज़ैफ़ा खत्री ऐं एस के तबसुम। हीउ ख़त न्यू सकरन खां मुनीर जान निसार जान ऐं रफ़ीक जान बलोच जो मिलियो आहे। ख़त असांखे लिखी मोकिलियो। ॻोठ में ठारो ख़ान डावेच खां मोहम्मद अयूब डावेच मोहम्मद यूसुफ डावेच सुमेर अली ऐं उमेर अली ऐं अवैस अली डावेच। खाड़क थर खां शेर मोहम्मद खोसो ऐं महराब ख़ान खोसो। शहर कोट लालू खां गुल मोहम्मद मरी। ॻोठ मोहम्मद इब्राहिम मरी खां उस्ताद मोहम्मद इस्माइल मरी। मेरवा मोरी तलार खां परदेसी जुमो मल्ला अली मोहम्मद मल्ला। ख़त लिखियो आहे असांखे ॻोठ आलम ख़ान जरवार काठड़ी खां वफ़ा वफ़ा इमामुद्दीन जरवार रियाज़ हुसैन जरवार ऐं ग़ुलाम हुसैन जरवार। ॻोठ हाजी खंडो मरी काठड़ी खां हाजी अला वरायो मरी फ़कीर हुसैन बख्श मरी मीर नवाज़ वापारी। ॻोठ सैफुल ख़ान छुटो खां शाद अब्दुल शकूर छुटो ऐं बिलावल ख़ान छुटो। ॻोठ हाजी रोहल ख़ान जाफ़री खां अब्दुल गफ़ार जाफ़री जो ख़त असांखे मिलियो जिन सही लफ़्ज़ चूंड करे असांखे लिखियो आहे। ॻोठ बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर मुनीर अहमद पंवर सरीर अहमद पंवर। हीउ ख़त असांखे लिखी मोकिलियो आहे। मीरपुर बठोरे खां ई मोहम्मद यूसुफ खत्री ताबिश यूसुफ खत्री दानिश यूसुफ खत्री। मोहम्मद यूनस चांडियो ऐं सूफ़ी फ़कीर ख़ादिम हुसैन चांडियो। ख़त असांखे लिखियो आहे तलहर खां अली मोहम्मद जूणे जो तोतो जूणे जो। प्रीतम आबाद खां मोहम्मद रहीम बिरोही अब्दुल रहीम बिरोही ऐं मोहम्मद नवाज़ शर। फ़कीर ग्रुप शहर चंबड़ जो गुड ख़ान मोहम्मद उन्नड़ खां मोहम्मद याकूब उन्नड़ मोहम्मद बिलावल उन्नड़ मोहम्मद सिजावल उन्नड़ ऐं मोहम्मद इकबाल उन्नड़। फ़कीर ग्रुप शहर टंडो ग़ुलाम अली खां मोहम्मद बख्श लुंड ऐं गाज़ी ग़ुलाम रसूल दल। फ़कीर ग्रुप शहर चंबड़ जे मोहम्मद याकूब उन्नड़ मोहम्मद बिलावल उन्नड़ मोहम्मद सिजावल उन्नड़ ऐं मोहम्मद इकबाल उन्नड़। फ़कीर ग्रुप शहर टंडो ग़ुलाम अली खां मोहम्मद बख्श लुंड ऐं गाज़ी ग़ुलाम रसूल आख़िर। असांखे पंगरे खां ख़त लिखंदा आहिनि अली नवाज़ मेमुण लाला नबील अली मेमुण नईम नुमान अली मेमुण आचा मेमुण। मल्ला पाड़े टंडे मोहम्मद ख़ान खां नाशाद अली अहमद मल्ला वफ़ा मक़बूल अहमद बुर्रो आबिद जवाद मल्ला। तव्हां चयो आहे त मुंहिंजो कुणो कॾहिं बि न आहे निकितो त हाणे इहा त क़िस्मत जी ॻाल्हि आहे त कुणो जेकॾहिं कुणो एॾी का वॾी ॻाल्हि कोन हूंदी आहे। बसि कुणो तव्हांजो बि निकिरी वेंदो हिकिड़नि प्रोग्रामनि में निकिरे थो हिकिड़नि में वरी रहिजी थो वञे। वरी दुआ कयो त इनशा ईंदड़ प्रोग्रामनि में अव्हांजो जॾहिं बि कुणो निकितो त बिल्कुलु निकिरी सघे थो। कोटड़ी कबीर खां असांखे नाज़ ख़मीसो ख़ान सोलंगी ऐं रब नवाज़ ख़ान सोलंगी जो ख़त मिलियो आहे। ऐं प्यारो पांधी ख़ान ख़ासि खैली खां असांखे नंढिड़ो ज़ीशान इन्हनि लिखियो आहे। दरगाह आहे सैयद विलायत अली शाह ॻोठ पेरोज़ लगारी मातली खां प्यारो पांधी ख़ान ख़ासि खैली ऐं नंढिड़ो ज़ीशान। हीउ ख़त जेको मुंहिंजे साम्हूं मौजूदु आहे शारबाणी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसो वफ़ा मुनीर अहमद खोसो ऐं मुशाहिद हुसैन खोसो।
डाक मूंखे अॼु ॾींहं ताईं मौसूल थी जेके मूं शामिलु कई ऐं हिन में लफ़्ज़ साथ हो अवां चूंडे असांखे ख़त लिखी मोकिलिया हुआ बाक़ी हाणे ईंदड़ हफ़्ते जी झलक बि अवांखे ॿुधाईंदासीं हुन सां गॾु मीराबान अला बिरोही जो तारुफ़ मौजूदु आहे उहो बि शामिलु कंदासीं ऐं मोहम्मद याक़ूब उन्हनि जो तारुफ़ असां ताईं मौजूदु आहे पहिरियों गीत जंहिंमें लफ़्ज़ आहे साथ उहो ॿुधी था वठो हुन खां पोइ अवांजा तारुफ़ जेके आहिनि से नशर कया वेंदा पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोस मां नाइमा सिद्दीक़ अवांजे लाइ पेश करे रही आहे ऐं मूंखे बिल्कुलु इन ॻाल्हि जो अहसासु आहे त विनर जो नालो मूं अनाउंस कोन कयो इहो इन करे त हीउ गीत जेको साथ छॾे वञ तूं इहो सभिनी लिखी मोकिलियो आहे त पहिरीं इहो गीत त हलणो ई हुयो मुंहिंजो भले सभिनी दिलियूं जेके आहिनि से गॾु धड़कंदियूं रहनि त अॼो के प्रोग्राम जो विनर केरु आहे त इन हवाले सां अॼु मुंतख़ब जेको ख़त असां कयो आहे पुणे में उहो आहे प्रीतमाबाद जो मोहम्मद रहीम बिरोही अब्दुल रहीम बिरोही ऐं मोहम्मद नवाज़ शर असांजी पूरी टीम जी तरफ़ां मुंहिंजी तरफ़ां प्रोग्राम जी प्रोड्यूसर जी तरफ़ां ऐं असांजे जेको स्टूडियो इंजीनियर आहे सरफराज़ अहमद मेमण ऐं अदा सां गॾु ड्यूटी अनाउंसर मौजूदु हूंदो आहे अहमद रज़ा उहो उन्हनि जी तरफ़ां अवां सभिनी खे खोड़ सारी मुबारकूं हुजनि ईंदड़ हफ़्ते जा अवां विनर
ॿुधाईंदसि त ईंदड़ हफ़्ते वारी जेका झलक आहे अदा सरफराज़ अहमद मेमणवा खे उहा ॿुधाए छॾे त जीअं असां उहा नोट करे सघूं. झलक अवां ॿुधी ऐं हमेशह जीअं अॼु बि ॾोहीड़ो थोरो हली वियो इन करे अवां परचाए नथा परचनि रातो का रुठल माण्हू इन मां ॿ लफ़्ज़ आहिनि. हाणे अवां ते डिपेंड आहे त अवां कहिड़ो लफ़्ज़ चूंड करे ख़त लिखी था मोकिलियो. ऐं कोशिशि कंदी आहियां त घटि में घटि ॾोहीड़ो अव्हांखे न ॿुधाए जेको अहिड़ो गीत रखिजे जंहिंजे शुरूआति में ई बोल हुजनि. पर बहरहाल इहो हल्को फुल्को थींदो रहंदो आहे प्रोग्रामनि में. गुज़िरियल हफ़्ते बि गीत हिकिड़ो हलियो हुयो रूना लैला जी आवाज़ में जंहिंमें वाक़ई तव्हां सही चयो त लफ़्ज़ सनम जी जाइ ते सॼणु हली वियो हुयो ऐं हुन खां पोइ लाइट हली वई ऐं इन करे प्रोग्राम जो हिसो रहिजी वियो हुयो. न त असीं माज़रत अव्हां सां उन ई ॾींहुं करे छॾियो आहे. बहरहाल आउं चाहींदी आहियां त कॾहिं बि कंहिं ॻाल्हि खे एॾी संजीदगी सां न वठंदा कयो, बिल्कुलु दिलि ते न रखंदा कयो. हर ॻाल्हि खे माण्हू इंजॉय कंदो आहे. कंहिंजा नाला अचनि था कंहिंजा नथा अचनि, ख़ैरु आहे. प्रोग्राम तव्हां ॿुधो हुनखे इंजॉय कयो. ठीकु आहे न. ऐं हीअ ख़त असांखे लिखी मोकिलियो आहे. ख़त त खोड़ सारा मिलियल आहिनि पर जेके हल्का फुल्का ख़त मिलिया आहिनि उन्हनि खे शामिलु कंदा वेंदासीं. ॻोठ हाजी खंडू मरी काठड़ी खां हाजी अलह वरायो मरी फ़क़ीर हुसैन मिक्शमरी मीर नवाज़ वापारी सिर्फ़ु लिखनि था त अॼु असांखे प्रोग्राम बेहद पसंदि आहे. तव्हांखे प्रोग्राम बेहद पसंदि आहे इन जे लाइ ऐं मुंहिंजी थोराइती आहियां ऐं प्रोग्राम जी प्रोड्यूसर बि. मीर अमानुल्ला बिरोही जो तारुफ़ जेको असां ताईं पहुतो आहे हुनखे शामिलु था कयूं. तारुफ़ लिखनि था प्रोग्राम सुगंध जो तारुफ़ हीअं आहे त मुंहिंजो नालो आहे अमानुल्ला बिरोही, ज़ात बिरोही ऐं तख़लुस जेको आहे सो मीर ऐं तालीम पूरी पुनी, धंधो रिटायर्ड मुलाज़िम टेलीफोन लाइन में ऐं पैदाइश लिखी अथनि 1961 ऐं असुलु ॻोठु जेको हिननि लिखियो आहे त नवाबशाह खां 7 किलोमीटर परे आहे, सांगड़ जे वेझो किथे. ऐं ॻोठु हाजी अलहदाद बिरोही नालो लिखियो अथनि देह 87 ऐं हाणे त तव्हां नवाबशाह में आहियो न था. ऐं लिखनि था त बाक़ी गुज़िरियल हफ़्ते प्रोग्राम सुगंध में प्रोड्यूसर ऐं नाइमा सिद्दीक जे हथां मुंहिंजो जेको कुणो निकितो हुन ते मूंखे तमामु घणी ख़ुशी थी ऐं इन करे आउं थोराइतो आहियां नाइमा सिद्दीक जो त जंहिं मुंहिंजो पंहिंजे हथनि सां कुणो कढियो. त बिल्कुलु नाइमा बाबा शुक्रगुज़ार आहे जो अवां पंहिंजो तारुफ़ त ॾियारे मोकिलियो न घटि में घटि असांजे चवण ते. ऐं रेडियो पाकिस्तान हैदराबाद में ख़त लिखण जी शुरूआति हिननि कई आहे 1975 खां ऐं लिखनि था अॼु बि ख़त लिखण जो जेको सिलसिलो आहे उहो ईअं ई जारी सारी आहे. लिखनि था गुज़िरियल हफ़्ते मुंहिंजो कुणो निकितो हुयो ऐं मजबूरी सबबु आउं जेको आहे सो तारुफ़ न मोकिले सघियसि. बहरहाल इन लाइ पेडनि माज़रत कई आहे. ख़ैरु आहे अदा ऐं पाण चवंदी आहियां त जेकॾहिं कंहिंजो तारुफ़ रहिजी थो वञे त वरी ईंदड़ हफ़्ते ॾियारे मोकिलियो. पसंदीदा प्रोड्यूसर लिखिया अथनि नाइमा सिद्दीक ऐं जिब्रान ज़ेब, रोशन अली कलोड़ो साहिबु, ख़ालिद हुसैन, अब्दुल रहीम डाहिरी ऐं यासीन जूणे जो. अनाउंसर कंपनीनि में शगुफ्ता ख़ालिक जो नालो लिखियो अथनि. ऐं मां जी थोराइती आहियां. अब्दुल मजीद मुगैरी आहे, शहज़ाद अली गांगरो ऐं अली इमरान समो. लिखनि था त अदी परवीन राजपर जी बि मूंखे कंपेयरिंग पसंदि आहे ऐं खोड़ सारा हिननि चयो आहे त मुंहिंजी तरफ़ां हिननि खे बि मुबारकूं हुजनि. बाक़ी तव्हां लिखियो आहे त नोट जेके लिसनर भाउर मूंखे मैसेज कनि था या मोबाइल ते मुबारकूं ॾिनियो ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि ऐं भाउरनि जो थोराइतो आहियां जेके जिन मूंखे नाचीज़ खे यादि कयो दिलि सां ऐं यादि रखियो. तमामु सुठी ॻाल्हि. तव्हां मुख़्तसर लफ़्ज़नि में पंहिंजे दोस्तनि खे चई उहो तव्हां थोराइतो आहे. मीर अमानुल्ला बिरोही. बसि हिकिड़ी ॻाल्हि आउं बि चवंदसि त कॾहिं घणी कावड़ न कंदा कयो त सिहत जे लाइ सुठी कोन्हे ऐं जेकॾहिं नालो अचणु या न अचणु इहो हिकिड़ी आम ॻाल्हि हूंदी आहे पर गुसो ख़बर आहे असांजी सिहत जे लाइ सुठो कोन्हे. ऐं ख़ासि तौर ते चाहींदी आहियां तव्हां सभु पंहिंजे पाण में मिली जुली ख़ुशि रहंदा कयो. अलाह तव्हांखे ख़ुशि रखे. तव्हांजो तारुफ़ असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयो.
कोट नवाब का मोहम्मद उस्मान बुगटी जान मोहम्मद कपरी गुलाम अली बुगटी लिखनि त अॼु तव्हां सुहिणे अंदाज़ में प्रोग्राम कंदा आहियो असांखे तमामु घणो पसंदि ईंदो आहे ऐं असीं हाणे थोराईंदा आहियूं जो कॾहिं असांजा ख़त बि शामिलु करे वठंदा आहियो त मोहम्मद उस्मान बुगटी इलाही ॾींहंनि खां पोइ तव्हां ख़त लिखी मोकिलियो आहे इन लाइ आउं अॼु थोराईंदी आहियां ख़त तव्हांजा मिलनि था त कोशिशि मुंहिंजी इहा ई हूंदी आहे तव्हांजे ख़तनि खे शामिलु कजे हाणे ॿियो गीत शामिलु कयो जंहिंमें ज़िक्र आहे साथ जो अगर साथ तुझो मिठाती पवे हा अगर साथ तुझो मिठाती पवे हा अले यार चामा पुछाती पवे हा अगर साथ तुझो मिठाती पवे हा अची हा या सुहिणा घुराए वठी हा अची हा या सुहिणा घुराए वठी हा फकत हाल ही तूं हे कर ॾिसी हा वॾी ॻाल्हि तुंहिंजी इहा थी पवे हा अगर साथ तुंहिंजो मिठा थी पवे हा अगर साथ तुंहिंजो मिठा थी पवे हा सिपाहीअ सां सुहिणा सजण गॾु हुजे हा सिपाहीअ सां सुहिणा सजण गॾु हुजे हा मिठा ॻाल्हि मुंहिंजी ॾेई कन ॿुधी हा पिरी मुंहिंजी पूरी सदा थी पवे हा अगर साथ तुंहिंजो मिठा थी पवे हा अगर साथ तुंहिंजो मिठा थी पवे हा सिपाहीअ सां सुहिणा सजण गॾु हुजे हा सिपाहीअ सां सुहिणा सजण गॾु हुजे हा मिठा ॻाल्हि मुंहिंजी ॾेई कन ॿुधी हा पिरी मुंहिंजी पूरी सदा थी पवे हा अगर साथ तुंहिंजो मिठा थी पवे हा अले यार चामा पुछा थी पवे हा अगर साथ तुंहिंजो मिठा थी पवे हा अगर साथ तुंहिंजो मिठा थी पवे हा समय न असांजे ईंदड़ हफ़्ते जो विनर आहे प्रीतम बाचो मोहम्मद रहीम बिरोही ऐं हिकु ॾींहं असां उहे कलाम हलाए रहिया आहियूं जंहिंमें लफ़्ज़ आहे साथ ऐं ॿ गीत ॿुधी चुका आहियूं ऐं असांजी कोशिशि आहे त जेके तव्हां गीत लिखी मोकिलिया आहिनि पर जेकॾहिं असांजे कंप्यूटर में उहो मौजूदु हूंदो आहे त बिल्कुलु असीं शामिलु कंदासीं न त साथ लफ़्ज़ ते गीत तव्हांजी समातुनि जी नज़र ज़रूरु थींदा सिंधी रेडियो लिस्टर्स क्लब नवाब शाह खां नाचीज़ आशिक़ ख़ासि ख़ली मोहम्मद अली जमाली ऐं ज़हीर अहमद जमाली जो ख़त मिलियो आहे हिननि लिखियो आहे त सुगन जो सिलसिलो वॾे शौक़ सां ॿुधंदा आहियूं ऐं तव्हां अदा जेका ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे त हिन में कलाम जेके आहिनि से पूरा हलाईंदा कयो सो अॼु आउं अव्हांजे ख़तनि जी मोट थोरी ॾींदसि कलाम मुंहिंजी कोशिशि आहे त पूरा हलनि तव्हां ख़त लिखियो तव्हांजी तमामु घणी महिरबानी आशिक़ अली ख़ासि ख़ली ऐं ॻोठ थर वागुंदर खां असांखे मुबारक
बलोच ऐं ॻोठ थर मुबारक बलोच बसि इहो ई नालो लिखियलु आहे का ॻाल्हि कोन्हे लिखियलु ऐं सिर्फ़ु लिखियलु आहे इहो एड्रेस ऐं नालो लिखियलु आहे पोइ वरी असां मयार ॾींदा आहियूं त असां ख़त खे शामिलु कोन तव्हां कयो कुझु लिखियलु हूंदो त शामिलु कंदासीं न ऐं हीअ ख़त असांखे शहर ठारो शाह मोहम्मद अशरफ उजण ऐं मोहम्मद साले बिरोई जो मिलियो आहे लिखनि था मोहतरम प्रोड्यूसर ऐं अदीशा गुफ्ता अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम लिखनि था त जीअं त असां तव्हांजो प्रोग्राम अरबा जे ॾींहुं इंतज़ारु करे ॿुधंदा आहियूं ऐं लफ़्ज़ चूंड करे ख़त बि लिखंदा आहियूं पोइ कॾहिं ख़त सही हूंदो आहे ऐं कॾहिं ग़लति बि हूंदो आहे बाक़ी प्रोग्राम असांखे बेहद पसंदि आहे तव्हांजी तमामु घणी महिरबानी मोहम्मद अशरफ उजण अॼु तव्हांजो ख़त असांखे मिलियो त असां शामिलु कयो पोइ सही हो ग़लति हो तव्हांजो बहरहाल ख़त उन्हनि में हूंदो जेको ग़लति हुया छो त तव्हां मूंखे ख़त पढ़िया उन्हनि में अवांजो ख़त न हो बाक़ी असांखे ही 5 पोस्ट कार्ड जेके शहर ढिलियार खां मोहम्मद नवाज़ फौजदार रीजूमल बसराणी अब्दुल हई हिंगोर जो ऐं आंबो भील जा मिलिया आहिनि 5 पोस्ट कार्ड ई मूं वटि संभालियल हुआ हिन जो मजमूई तौर ते तव्हां प्रोग्राम सुगंध जेको आहे असांजो बेहद पसंदि कयो आहे ऐं लिखंदा त असांजो ख़त शामिलु कंदा कयो अदी असां रोज़ानो पाबंदी सां सुगंध ॿुधंदा आहियूं ऐं जेकॾहिं असांजा ख़त शामिलु नथा थियनि त असांखे ॾुख थींदो आहे सभु पुराणा लिसनर आहिनि हिते जेके मूं सां वेही प्रोग्राम ॿुधनि था को 80 वरनि जो आहे को 75 वरनि जो आहे अदा अला हिननि खे ज़िंदगी ॾे ऐं तव्हांखे बि ज़िंदगी ॾे त इहे असांजा प्रोग्राम ईअं ई ॿुधंदा रहनि सिहत सां गॾु अलाह पाक तव्हां सभिनी खे ज़िंदगी ॾे प्रोग्राम ॿुधो बाक़ी 75 ऐं 80 वरनि जा जेके बि बुज़ुर्ग लिसनर आहिनि असांजा मुंहिंजी कंपेरिंग खे पसंदि था कनि ऐं ॿिन्ही हथनि सां उन्हनि खे सलाम थी कयां ऐं अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे मुंहिंजी सिर्फ़ु उन्हनि जे लाइ इहा दुआ आहे त अलाह पाक उन्हनि खे सिहत ऐं तंदुरुस्ती ॾे तव्हां ख़त लिखियो तव्हांजी महिरबानी ऐं दरगाह शाह शकरगंज खां हाजी मोहम्मद छतल रिंद ऐं नसीर अली रिंद तव्हां ख़त लिखी मोकिलियो प्रोग्राम खे पसंदि कयो अथव तव्हांजी तमामु घणी महिरबानी हीअ ख़त असांखे ॻोठ वरियाम ख़ान कलोई खां अली गुल ख़ान कलोई बेबी बख़्तावर ऐं गुलज़ार ख़ान कलोई ऐं तव्हां बि लिखियो आहे त असांखे प्रोग्राम पसंदि आहे अदी सुठी कंपेरिंग कंदा आहियो ऐं दुआऊं कंदा आहियूं त अॼु असांजो तव्हांजो ख़त शामिलु थियो तव्हांजा 2 कार्ड मुंहिंजे साम्हूं आहिनि ॿिन्ही में तव्हां तारीफ़ लिखी मोकिली आहे तारीफ़ हुन अलाह जी जंहिं असांखे ख़लकियो आहे सुठी आवाज़ बि ॾिनी अथसि ऐं सुठो अंदाज़ बि ऐं आवाज़ बि थोराए थी आहियां जेकी सभु सुठा ख़ुशि हुजो ऐं हिन अदा वफ़ा अली अकबर ख़ासि कैली लिखे थो त अदी अर्ज़ु त गुज़िरियल हफ़्ते असांजो ख़त शामिलु न कयो वियो हालांकि असांजो लफ़्ज़ सनम मुंतख़िब कयल हुयो पर पोइ बि शामिलु न कयो बिल्कुलु अदा तव्हां सही था चओ ख़त मूंखे सनम वारा जेके मिलिया आहिनि उहे मुंहिंजो ऐं बिल्कुलु साम्हूं मौजूदु आहिनि मूंखे टाइम एतिरो कोन्हे न त आउं ख़त ज़रूरु शामिलु कया हा ऐं झलक चाहींदसि त हिकु भेरो ॿीहर अव्हांजी समात में नज़र कयूं उन खां पोइ बाक़ी अव्हांजो ख़त हीउ मिलियो आहे मूंखे मूं शामिलु कयो आहे झलक जिन हाणे रेडियो सेट ऑन कयो हुजे त उन्हनि जे लाइ अव्हांखे वरी ॿीहर ॿुधायूं था मतिलबु लाइट वग़ैरह न वञे इन करे ॿुधी वठो परचाए नथा परचन रातो का रुठल माण्हू इहा झलक आहे हिन मामा खे ॿ लफ़्ज़ ई आहिनि हिन में हिकिड़ो लफ़्ज़ मुंतख़िब करे असांखे चूंड करे जल्दी खां जल्द ख़त लिखी ॾियारे मोकिलियो छो त जल्दी जेतिरो अव्हांजा ख़त मिलंदा उन्हनि खे असीं शामिलु कंदासीं या त मोहम्मद याक़ूब उन्हनि जो तारुफ़ बि रहिजी सघे थो छो त असांखे कमर्शियल प्रोग्राम हाणे मौसूल थियो आहे उनखे बि हलाइणो आहे ऐं असां जेका लिस्ट तव्हांखे चई पई त असां ॿुधाईंदासीं उहा बि ईंदड़ हफ़्ते शामिलु कंदासीं बाक़ी ख़त बि अव्हांजा खोड़ सारा रहिजी विया आहिनि उन्हनि खे बि असां ईंदड़ हफ़्ते शामिलु कंदासीं छो त आख़िर में एतिरो टाइम कोन मिलंदो इन करे अचो त गॾिजी था ॿुधूं कमर्शियल प्रोग्राम